नसीराबाद रिपोर्टर जमीर हुसैन चांडियो। पीपल्स पार्टी जा अगवान शहीद MPA शहनाज अंसारी जी मज़ार ते पहुंची चादर चाढ़े दुआ घुरी। कातलन खे अदालत कैफ़र किरदार ताईं पहुंचाए मुजाहिद विधो। खबर मूजिब पीपल्स पार्टी लाड़कानी जिले जा अगवान वफ़द जी सूरत में नौशेरो फिरोज जी औरत MPA शहीद शहनाज अंसारी जी मज़ार ते पहुंची चादर चाढ़े दुआ घुरी। उन मौके ते मुजाहिद विधो वकील नज़ीर कोलाची वकील मुज़फ़र विधो चयो त पीपल्स पार्टी शहीदन जी पार्टी आहे। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे नज़रे ते कारकुनन शहादतूं ॾिनियूं। पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद पार्टी आहे जंहिं अवाम ख़ातिर पंहिंजी जाननि जा नज़राना ॾिना। शहीद MPA शहनाज अंसारी जी कुर्बानी हिकु मिसाल आहे। पार्टी क़यादत संदसि जी न्याणी डॉक्टर फातिमा शहनाज खे MPA जी टिकट ते ई अवाम जी ख़िदमत करण जो मौक़ो ॾिनो वञे। हुननि वधीक चयो त शहीद शहनाज अंसारी खे नाहक क़त्ल कयो वियो जेका दहशतगर्दी आहे, पर हू अॼु बि नौशेरो फिरोज जी अवाम जी दिलनि में ज़िंदा आहे। कातिलनि ऐं सहूलतकारनि खे रुसवाई मुक़दर में आहे। कातिलनि खे सखर सेंट्रल जेल इंतज़ामिया सहूलतूं फराहम करण खे मक़तूल जे खून सां नाइंसाफ़ी समझूं था। कातिल जवाबदार बाअसर कैदी आहिनि। अदालत सगोरी इंसाफ़ करे कातिल जवाबदारनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए वारसनि सां इंसाफ़ कयो वञे।